एक सिंध हिक सकाफत, 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 एक सिंध हिक सकाफत। कैनाडा के वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो भी पंहिंजे मुल्क समेत समूरी दुनिया में रहंदड़ सिंधी माण्हुनि खे सकाफ़त जे ॾिहाड़े जूं वाधायूं ॾिनियूं आहिनि ऐं नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो आहे। कैनाडा के वज़ीर आज़म पंहिंजे पैगाम में चयो आहे त दुनिया के ॿियनि मुल्कनि जियां कैनाडा में रहंदड़ सिंधी भी 4 डिसंबर ते पंहिंजी शाहूकार सकाफ़त जो ॾिहाड़ो रवायती जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा। जस्टिन ट्रूडो चयो त शाहूकार सिंधी कल्चर जी उपटार कंदड़ प्रोग्राम ऐं तक़रीबूं मुनक़िद करण ते असां सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जा थोराइता आहियूं। दुनिया के ॿियनि मुल्कनि जियां कैनाडा में रहंदड़ सिंधी भी हर साल डिसंबर के पहिरें आचर ते सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहिनि। हेल भी कैनाडा में रहंदड़ सिंधियुनि पारां मुख़्तलिफ़ तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं आहिनि। उन्हनि तक़रीबुनि में सिंधी मर्द तोड़े औरतूं सिंधी सकाफ़ती वेस वॻा ओढ़े शरीक थींदा ऐं कैनाडा भी सिंधी सकाफ़त जे रंगनि सां जरकी पवंदो। एक सिंध हिक सकाफत।